अस्सलाम वालेकुम। ही मूं फेरी गार्डन ठाहियो हो जेको ॾाढो ख़राब ऐं मेरो थी चुको आहे। ये फेरी गार्डन मैंने बनाया था जो कि बहुत ही मैला हो गया है और कुछ चीज़ें ख़राब हो गई। आज मैं इसको चेंज कर रही हूँ। ये लालटेन लगाई थी मैंने, ये काली हो चुकी है। हाउस बहुत मैला हो गया है। प्लांट जो था वो मेरा पता नहीं क्यों सूख गया, मेरी समझ में वजह नहीं आई। और ये बेंच भी जो थी वो बिल्कुल टेढ़ी मेढ़ी हो गई बार बार पानी लगने से। और ये सारे पत्थर और ये मेरी छोटी सी मुर्गी भी जो है वो ख़राब हो रही है। तो आज मैं इसका मेक ओवर कर रही हूँ और फिर आप देखेंगे कि इसका नया लुक जो है वो मैं कैसा देती हूँ इसको। कि ॾिसो मूं हिनखे ठाहे छॾियो आहे, प्लांट चेंज करे छॾियो आहे ऐं थोड़ी शयूं ऐड कयूं मां हिन में कुछ। आप देख रहे हैं इसका नया लुक। मैंने कुछ चीज़ें चेंज की हैं, प्लांट चेंज किया है, कुछ एक्स्ट्रा चीज़ें ऐड की हैं। सबसे पहले तो ये 3 हाउसेस ये मैंने पेंट किए थे। अच्छा, ये पेंट करना मैं सिखा चुकी हूँ। अगर आप में से कोई देखना चाहे या किसी ने मिस किया है तो मैं इसका हाउस पेंट करने का लिंक जो है वो इस वीडियो के नीचे दे दूँगी, आप देख सकते हैं। फिर उसके साथ एक ये मैंने नई बेंच बनाई है क्योंकि वो मेरी पुरानी हो गई थी, वो टेढ़ी हो गई थी, उसको चेंज किया है। और इसके फेंस के साथ ये पत्थर लगा दिए ताकि हवा से उड़े नहीं। और हाउस ये बड़ा वाला जो था वो मैंने नीचे रख दिया क्योंकि ऊपर हमने 3 छोटे रख दिए। और ये कैक्टस हैं 2 जो ये भी मैं पेंट करना सिखा चुकी हूँ। इनकी वीडियो भी मैं इनका लिंक भी इस वीडियो के नीचे में दे दूँगी, ठीक है। और ये एक पत्थर पे मैंने आर्टिफिशियल ग्रास ग्लू से लगाई है। त ही नओं लुक आहे मुंहिंजे हिन फेरी गार्डन जो। वॾो हाउस मूं हेठि रखी छॾियो आहे ऐं मथे ही नंढा ट्रे रखिया आहिनि ऐं ही पत्थर आहिनि जेके पेंट करणु मां सेखारे चुकी आहियां। इहे तव्हां लिंक ॾिसी सघो था, हिन वीडियो जे हेठां मां ॾेई छॾींदसि। ऐं ही कैक्टस भी मां पेंट करणु सेखारिया आहिनि, इन्हनि जो बि जेको आहे लिंक मां हेठां ॾेई थी छॾियां, तव्हां चेक कजो। ऐं ही हिकिड़े पत्थर जे मथां मूं आर्टिफिशियल ग्रास हयो आहे ऐं ही ॿिया पत्थर सभु वॉश करे लॻाया आहिनि। ऐं ही 2 वॾा पत्थर हिन फेंस सां गॾु आहिनि त जीअं हवा में उॾामे न। ऐं हीअ मूं बेंच बि चेंज करे छॾी आहे, कुकड़ खे बि ॾाढो साफ़ु सुथिरो करे वराए हिते वापसि रखियो आहे। ऐं तव्हां ॾिसंदा हूंदव त हाणे इलाही सुठो पियो लॻे। सो मूंखे उमेदु आहे हीउ मेक ओवर तव्हांखे वणियो हूंदो। ॾिसो, जॾहिं बि असां शयूं ठाहींदा आहियूं त उहे लाज़मी ख़राबु थींदियूं आहिनि, मेरियूं थींदियूं आहिनि। ऐं हीअ त ॿाहिरि पियो आहे, बालकनी में आहे, इन करे हिते अक्सर जेको आहे मिट्टी ऐं हवा जे करे शयूं ख़राबु थियूं थियनि। प्लांट मुंहिंजो अलाए छो सड़ी वियो, अलाए उस जे करे या ख़बर न आहे त असां वटि खारो पाणी आहे इन जे करे। सो मूंखे उमेदु आहे त तव्हांखे हीउ मुंहिंजो हिन फेरी गार्डन जो मेक ओवर तव्हांखे पसंदि आयो हूंदो। पंहिंजी राय ज़रूरु ॾिजो। अगरि तव्हांखे वीडियो वणी हुजे त तव्हां लाइक कयो, शेयर कयो, कमेंट कयो ऐं मुंहिंजो चैनल सब्सक्राइब कयो त जीअं मुस्तक़बिल में बि अगरि अञा मां कुझु सेखारणु चाहियां त तव्हां आराम सां उहो ॾिसी सघो। सो इंशाल्लाह वरी कंहिं ॿी कम जी वीडियो सां मिलंदासीं। पंहिंजी ॿोलीअ सां प्यारु कयो, पंहिंजे कम सां मुहबत कयो, पंहिंजे टाइम जो सही इस्तेमालु कयो। तेसिताईं अल्लाह हाफ़िज़।